ही लाइव मंजर आहिनि हाशिम कॉलोनी जा, जिथे पानी 4 खां 5 फुट पानी बीजी वियो आहे। ही जेके पाड़ेसरी आहिनि हाशिम कॉलोनी जा, इहे वीचारा लॾ पलाण ते मजबूर आहिनि। अदा तव्हां किथे टपड़ खयो पिया वञो? पानी केतिरो आहे घरनि में? अच्छा, हिते पानी केतिरो आहे घरनि में तव्हांजे में? 4-5-6 फुट आहे पानी। अच्छा, हाणे तव्हां छा था चवणु चाहियो इंतज़ामिया सां? असां इहो था चऊं आयो पानी असांखां हों तो खटे वियो आहे, हिन ताईं नज़र कोन थो अचे। हाणे ही तो पानी दाख़िल रही आहे, किरा वञूं? सही। नाज़रीन, ही तव्हांखे असां ॾेखारूं पिया पानी जी कंडीशन। ही हाशिम कॉलोनी आहे, जिथे 4 खां 5 फुट पानी आहे। ही ग़रीब मिसकिन माण्हू हितां पंहिंजा अझा महफ़ूज़ हंधनि ते खणी वञण ते मजबूर आहिनि। घरनि मंझि पानी दाख़िल थी वियो आहे, माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि। ही सूरत हाल आहे हाशिम कॉलोनी जी, तव्हांखे ॾेखारूं था मुकमल असां। ही कंडीशन है, हू हमारा अॻियां किरियो पियो आहे पानी मंझि, हुनजे मथां बिस्तरा आहिनि। हू ॾिसी सघो था तव्हां, हालत ही हालत आहे हिते जी। तमामु वॾो पानी आहे हिते। ही ॾिसी सघो था तव्हां, तमामु सूरत हाल ख़राबु आहे। पानी में मुसलसल वाद है हाशिम कॉलोनी में। काफ़ी घरनि में पानी दाखिल थी चुको है। हिते पीअण जे पानी जी भी तमाम वॾी खोट थी वई है। कुछ माण्हू जेके वेठल आहिनि उन्हनि खे काफ़ी मुश्किलातूं आहिनि। काफ़ी घर खाली भी थी विया आहिनि हितां, लेकिन कुछ माण्हू हिते वीचारा अञा वेठल आहिनि। पानी में मुसलसल वाद है। ॾेखारूं पिया तव्हांखे लाइव मंज़र हाशिम कॉलोनी जा। हाँ पानी बिल्कुल घरनि मंझि वञण वारो है। काफ़ी घरनि मंझि दाख़िल थी चुको है। कुछ घर जेके मथे आहिनि रहियल आहिनि उन्हनि में पानी अनकरीब हलियो वेंदो। ही हालत है गलियुनि जी, माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि।